الرجيم بسم الله الرحمن الرحيم أمن خلق السماوات والأرض فأنزل لكم من السماء ماء فأنبتنا به حدائق ذات بهجة ما كان لكم أن تنبتوا شجرها أإله مع الله بل هم قوم يعدلون أمن جعل الأرض قرارا وجعل خلالها أنهارا وجعل لها رواسي وجعل بين البحرين حاجزا أإله مع الله بل أكثرهم لا يعلمون أمن يجيب المضطر إذا دعاه ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض أإله مع الله قليلا ما تذكرون أمن يهديكم في ظلمات البر والبحر ومن يرسل الرياح بشرا بين يدي رحمته أإله مع الله تعالى الله عما يشركون أمن يبدأ الخلق ثم يعيده ومن يرزقكم من السماء والأرض أإله مع الله قل هاتوا برهانكم إن كنتم صادقين قل لا يعلم من في السماوات والأرض الغيب إلا الله وما يشعرون أيان يبعثون بل ادارك علمهم في الآخرة بل هم في شك منها عمون اللهم अल्लाह ताला हिते इंसान ज़ात खे पंहिंजे कुदरत जा बेमिसाल निशान बयान करे ॿुधाया आहिनि जो उहे कंहिं ॿिए खां थी न सघंदा। इहा आहे दावा। पोइ जॾहिं एॾो कमु हिकु इंसान खां नामुमकिन आहे त पोइ अहिड़े रब सां ताल्लुक़ रखणु सख़्त ज़रूरी आहे जो दुनिया जे जहान में पंहिंजे कुवत ऐं कुदरत जो साहिब सॼे ख़ल्क़ खे हलाइण वारो हाजतुनि खे पूरो करण वारो इन खां सवाइ ॿियो कहिड़ो आहे। फरमाई अमन ख़लक़ समावात वल अर्ज़ ॿुधायो कंहिं पैदा कयो आसमाननि खे ऐं ज़मीन खे। एॾो आसमान कुशादो जंहिंजी मंज़िल ख़बर न आहे त केतिरो परे सारी दुनिया जे मथां फैलियो पियो आहे। वरी ज़मीन में अल्लाह ताला सिंगार रखियो, आसमान में सिंगार रखियो। आसमान जो सिंगार ज़यन समा दुनिया बि मसाबी है। सितारा हुन में विझी एॾियूं रोशनायूं सिज चंड आसमान जे मुल्क खे सिंगारी। ज़मीन में हिते वण बाग मेवा अजीब अजीब क़िस्म जूं शयूं पैदा करे ज़मीन खे सिंगारी, बाग बणाई ताज़ा रौनकदार।
आहे को अहिड़ो जो हिकिड़ो ॿूटो पैदा करे ॾेखारे जॾहिं सारी ज़मीन अलाह जे कुदरत सां भरी पई आहे। वॾी दावा आहे अलाह जी। केरु चवंदो त आहे को? सभु मांद पइजी विया, थकिजी विया, आजिज़ थी पिया रब ताला जे आॾो। इन दावा में को शख़्स कंधु खणी रुगो पंहिंजी शकिल ॾेखारे या ॿिए जो नालो वठे, नामुमकिन। काफ़िर, मुस्लमान, मुशरिक, मुनाफ़िक, हर क़िस्म जा दहरिया सभु इन ॻाल्हि में आजिज़। केरु दावा करे साबित कंदो त हे कंहिं ॿिए पैदा कयो आहे त पोइ उन जी मुंडी ॾेखारनि, सभु आजिज़। वरी अल्लाह ताला फरमाए थो त उन्हनि में मींहं वसाइण, उन्हनि में आबादियूं करणु, हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ते पाणी पहुचाइण, समुंड जे सारे कुशादगनि मंझां जेको पाणी विछायो पियो आहे ज़मीन ते, उनखे अलाह ताला पंहिंजे कुदरत सां सिज जे तपश ते बाफ़ बणाए मथे आसमान में नई उते थधि ॾेई पंहिंजे कुदरत सां ककर बणाए हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ते समुंड जो पाणी जबलनि जे चोटियुनि ते पहुचाइण। केॾी कुदरत आहे! कंहिंखे मजाल आहे, कंहिंखे साह जो अहिड़ो कमु करे। अलाह ताला फरमाए थो त ॾिसो मुंहिंजे कुदरतुनि खे, इहो अलाह, इहा एॾी मालिकी, इहा ई तव्हांजे मथां काबिल ऐं क़ाइम आहे। यादि रखिजो इन खां सवाइ को ॿियो मालिक कोन्हे जंहिंजे आॾो सजदो कजे। अलाहुम्मा अल्लाह, इन मालिक खां सवाइ ॿियो त को ख़ुदा ऐं हाकिम, पर माण्हू मुंहुं फेरे था वञनि। अलाह फरमाए थो माण्हू मुंहुं फेरे था वञनि। ईअं सम्झ में आयो त दुनिया में इंसाननि खे जेको अलाह ताला अकुल ॾिनो आहे उन अकुल खे इस्तेमालु नथा कनि। एतिरे क़दुरु बेअकुली थी वई आहे। हीअ ॻाल्हि त अकुली आहे, सिधी सही ॾिसण वाइसण जी आहे। अकुल पधरियुनि शयुनि खे त क़बूल कंदो आहे, हेॾी पधरी शइ खे माण्हू क़बूल नथा कनि, तंहिंजी माना त अलाह खां मुंहुं मोड़े विया। पोइ जॾहिं अलाह खां मुंहुं मोड़े विया त आख़िर ॿियो त को हूंदो न मालिक, पोइ ॾेखारण कहिड़ो आहे। तव्हां सम्झो इन ॻाल्हियुनि खे त रब तबारक व तआला केॾो वॾो कारखानो पंहिंजे कुदरत सां हलायो आहे। इहो हुकुम आहे अलाह ताला जो। अमन जअलल अर्ज़ क़रारन वजअल खिलालहा अन्हारा वजअल लहा रवासी वजअल बैनल बहरैन हाजिज़ा इलाहुम अल्लाह बल अक्सरुहुम ला यअलमून। हिन ज़मीन खे करार वारो कंहिं बणायो। जेकॾहिं हिन ज़मीन खे रुगो लोॾो हुजे हा त केरु हिन में वेही सघे हा, केरु बीही सघे हा, केरु घुमी सघे हा। थोरो लोॾो थो अची वञे ज़मीन खे त माण्हू किरियो किरियो पवनि। उन राति लोॾो आयो, माण्हू किरी पिया पवनि, हेॾनि जो हेॾे पको वञी कनि। अहिड़ी हालत थी जेके ॿिनि हंध ते जाॻियल हुआ, इन सां अहिड़ी हालत थी। वक़्तु हो निंड जो, ख़बर कान पई। जेके जाॻियल उथियल हुआ उहे खटुनि ते वेठा आहिनि त उथी न सघनि, जे उथनि त वरी टिफ करे किरी पवनि। ज़मीन जो करार अलाह ताला जो उन में करार विझी मज़बूत करे तव्हांजे सुकून जो बाहिस बणाई। जेकॾहिं तव्हांजे लाइ इहा परेशानी हुजे हा त तव्हां केॾे वञो हा। इहो आहे अलाह ताला जंहिं ज़मीन खे करार ॾेई सुकून ॾेई झले बीहारियो आहे। न त इहा ज़मीन पई फतके ऐं ॾके हा त पोइ कीअं तव्हां हुनजे मथां घुमी सघो हा। खिलाल हा अनहारा, वरी हुन में नहरूं चीरे छॾी, हिकिड़े पासे खां ॿिए पासे ॾे परे परे हज़ार मैल परे दरिया मानसूर ढंढ हमाले जबल खां थो निकिरे असांजे सिंध जो दरिया। हेसि पाणी पियो थो पचे नालियुनि में, नंदियुनि में, जर में, इहो मिठो पाणी सभु उड़ंदो वहाए अलाह ताला हिते पहुचायो। वरी जेको अञा वधियो थो हलियो वियो तव्हांजो उन समुंड में पियो। इहा अलाह जी कुदरत। ऐं इहो पाणी को उन ढंढ जो पंहिंजो कोन्हे। अलाए केतिरा हज़ार फुट
वो जबल परी आहे मथे हितां अलाह ताला समुंड में ककर भराए उनजे मथां वञी वसाए पोइ उहे उते थधि थिए पाणी ॻरी पवनि ॼमी पवनि वरी गर्मीअ में उहे अचे वरी ॻरनि वरी अची ॾंद में पवनि वरी पोइ हितां हे दरिया हले किरोड़े मण पाणी खणी वठी थो वहाए सॼे मुल्क खे आबाद कंदो कंदो अहिड़ा कहिड़ी दरिया दुनिया में आहिनि जिन खे अलाह ताला इन समुंड जे पाणी सां पियो थो हलाए वहाए आबाद करे अलाह फरमाए थो आहे को अहिड़ो मालिक जो तव्हांजी एॾी ख़िदमत करे तव्हां त निंड कयो तव्हां पंहिंजे आराम में तव्हांखे का कोशिशि ई कान्हे इन बारे में त असांजे पाणी कहिड़ी तरह अचे अलाह पियो थो तव्हांखे पाणी ॾिए तव्हांजे ज़िंदगीअ जो बकाव करे पोइ इन रब तबारक व तआला जे लाइ अञा तव्हांखे ख़्यालु आहे त का ॿी मालिकी आहे असांजी अहिड़े मालिक जी मालिकी नथा महसूसु करियो वजल अलाह रवासी रब तबारक व तआला इन ज़मीन जे अंदरि लंगर हणाया बोझ हणाया जो ज़मीन हीअं सिधी थी आहे जेकॾहिं हिकिड़े पासे उबती हीअं थी वञे त पाणी सभु वही वञे रहंदो अहिड़े सही नमूने सां पाणी उन्हनि में अलाह ताला बीहारे कशिश में छिके छॾियो आहे जो उन्हनि पिया वहनि पिया मगर उथली ॿाहिरि निकिरनि कोन जेकॾहिं इहा ज़मीन हीअं उथली पियो न त पाणी हारिजी वञे दरिया सभु ख़ाली थी वञे अलाह ताला अहिड़े इंतज़ाम सां इन ज़मीन खे बीहारियो आहे हे सरसरी ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ियूं जेके सम्झाइण लाइ आहिनि रब ताला पंहिंजी कुदरतुनि खे पाण थो ॼाणे वरी ॿ दरिया हुजनि त गॾु वहनि जाड़ा हीअं जेको आङुरियूं विच में भित कान्हे मिटी कान्हे हेॾो बि दरिया वहे हेॾो बि दरिया वहे हे दरिया अछे पाणीअ जो हे दरिया लुड़े पाणीअ जो ऐं हीअं ॾिसंदा वीरियूं हणंदा 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 वहंदा वञनि चीन जे पासे जेको दरिया वॾो दरिया नदी पाणी गॾिजे नथो हुननि जो हिकिड़ो अछो पाणी ॿियो मेरो पाणी वॾा दरिया आहिनि पिया त गॾु हीअं वहनि पाणी गॾिजी सॼी वञे भला ईअं अलाए केतिरा समय मेल पिया था हलनि इन पाणीअ जे विच में संदो ॾेई छॾिणो इहा बि अलाह जी कुदरत आहे बल अक्सर हुम ला यालमून पर केतिरा माण्हू इन ॻाल्हि खे नथा ॼाणनि त अहिड़ी असांजी बा इख़्तियार हस्ती कुदरत वारी बादशाही जंहिंखां इहे कम थियनि था उन मालिक ॾांहुं बि त को तवजो हुजे इन ॻाल्हियुनि खे नथा सम्झनि मुशरिक काफ़िर महज़ जहालत जे करे बेसमझी जे करे शिरक ऐं इनकार था कनि ऐं मख़लूक परस्ती बुतनि जी पूॼा पथरनि जी पूॼा जबलनि जी पूॼा सितारनि जी पूॼा सिज चंड जी पूॼा हे हा हालांकि इहे शयूं कहिड़े कम जूं वेंदी जो उहे पूॼा जे लाइक़ु हुजनि उहे पाण मख़लूक पैदा थियल आहिनि या हथरा बुत ठहियल आहिनि लोह काठ जा पथर जा हिननि जे आॾो इंसान खे शर्म अचणु खपे जो वरी उन्हनि जे आॾो झुकी हुनजे पेरनि में पए उनखां इलाज करे दुआऊं करे हालांकि उन ॿुधनि न ॾिसनि काठ जूं शयूं लोह जूं शयूं पथरनि जूं शयूं उन्हनि मां ईअं पिया वक़्तु गुज़ारे इहा सम्झा उन्हनि इंसाननि खे أَمَّن يُجِيبُ الْمُضْطَرَّ إِذَا دَعَاهُ وَيَكْشِفُ السُّوءَ وَيَجْعَلُكُمْ خُلَفَاءَ الْأَرْضِ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ قَلِيلًا مَّا تَذَكَّرُونَ जेकॾहिं पूरी तरह ध्यानु कनि त अञा तव्हांखे ॿी ॻाल्हि मां सम्झायां तव्हां मजबूर थियो था किन मुसीबतनि में गिरफ़्तार थियो था मर्ज़ में कर्ज़ में बुख में ॾुख में ऐं केतिरे क़दुर जूं हाजतूं इंसान खे समय चौधारी लॻल आहिनि असां इंसाननि खे हाजतूं एतिरियूं लॻल आहिनि जीअं कंहिंखे चौधारी मच्छर अचे वठनि दुनिया जूं हाजतूं ईअं आहिनि मच्छरनि जे मुल्क में हिकिड़ो ॾिनो गाड़ा कर बीहे अचे मच्छर पटींदसि सुजाए छॾींदसि इंसान जी मुहताजी एॾी आहे पाणी जी मुहताजी खाधे जी मुहताजी कपिड़े जी मुहताजी अहल जी मुहताजी ॿार जी मुहताजी पर अञा वॾी मुहताजी जो हिसाब था खणूं पिया इहा मुहताजी
साह घड़ी न खणे त माण्हू ॿुटिजी मरी वञे, इहा मोहताजी। अलाह फरमाए थो त एतिरियूं मोहताजियूं जीअं तव्हांखे जौरनि वांगुरु सॼी जिस्म ते चिबिड़े कंहिं थो पूरी करेव? अकुल करियो, ॻाल्हि खे सम्झो। अहिड़ा मजबूर, अहिड़ा बेकस, पोइ हुन जूं हाजतूं वरी जॾहिं अलाह खां घुरे त अलाह मुसीबत लाहे छॾे। अहिड़ो रब जो मुसीबत लाहे, ऐं उन मुसीबत लाहिण में रब तबारक व तआला वटि ॿियो को शर्त कोन्हे, को शर्त कोन्हे। मुसीबतुनि लाहिण में सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि आहे, असां बाना आहियूं, उहो मालिक आहे। बाना पोइ मञियो या न मञियो, मां तव्हांखे पैदा कयो आहे, तव्हांजूं तकलीफ़ूं मुसीबतूं मां लाहींदुसि। मञियुसि त भलाई, जे न मञियुसि त बि अलाह ताला कमु पूरो करे। उन्हनि ते रब ताला काविरल हुजे त बि हाजतूं पूरियूं करेसि। अलाह ताला वटि ईअं दुश्मनी कान्हे जो कंहिं मखलूक खे साड़े मारे, बुख में ॻारे मारे, उनखे न ॾे, छो त हे अलाह खे नथो मञे, तंहिं करे अलाह फरमाए थो न ॾियोसि, या रिज़्क़ बंदि करे छॾे, या हवा खे ॿाहिरि दवा ॾेई छॾे, तुंहिंजी वात में तूं न लंघ, या साह में अंदरि फिफड़नि खे ॼमाए छॾे तूं अंदरि न हलनि, हीअं हलंदा आहिनि फिफड़ अंदरि न। काफ़िर हुजे, बेईमान हुजे, फिरौन जहिड़ो बदमाश हुजे, मूसा अलैहिस्सलाम जो मुखालिफ़ नबी हुजे, नबीअ जो हुजे मुखालिफ़ हुजे, त बि साह खणे, आराम करे, निंड्रूं करे, पाणी पीए, खाधा खाए। फिरौन जंहिं पाण खे ख़ुदा कोट रायो, हाणे इन सां अलाह जी कहिड़ी रहमत हूंदी? ज़ालिम वॾो। अहिड़ा दुनिया में केतिरा ज़ालिम, मगर अलाह ताला उन्हनि खे पंहिंजी ख़ालकियत मज़ा जेको मख़लूक खे हक़ आहे उहो नथो बंदि करे। बेपरवाह एतिरी क़दुरु। हिते जेकॾहिं कंहिंखे 3 ॾींहं 4 ॾींहं 4 महीना 5 महीना हुकूमत थी मिले, मुखालिफ़ जे असली माण्हुनि खे इंतकाम करे पाणू कटे छॾे, नौकिरी छॾे छॾे। जेकॾहिं ख़ुशि थियनि त उन्हनि खे इहा फिटी कनि। इहा हालत आहे। 4 ॾींहंनि जे हुकूमत में माण्हू मुखालिफ़नि जो ईअं कबाड़ा करे छॾे। ऐं अलाह ताला जो आलो तव्हां ख़्यालु कयो, अलाह जा मुखालिफ़ दुश्मन घणा की न असां माण्हुनि जा घणा? तव्हां गौर करे ॾिसो। मुस्लमान दुनिया में 1 अरब, इहा आहे मुंहिंजी पुराणी तहक़ीक़। हा, दुनिया में मख़लूक आहे कुल 4 अरब, 3 मुखालिफ़, 1 अरब मुस्लमान, 3 अरब काफ़िर। ऐं सही इहे 3 अरब काफ़िर इहे त दुश्मन थिया, पर मुस्लमाननि जेका 1 अरब आहिनि से बि के चङा मुड़ुस कोन्हनि। केतिरा ख़ुदा जा दुश्मन, बेफ़रमान, बुछड़ा कम कनि, नेकीअ जे हूंदे बुरायूं कनि, एतिरियूं बदमाशियूं जंहिंजी हद न आहे, रब जे नेमतुनि जो इनकार, अलाह तबारक व तआला जे फज़ल जो इनकार, रब जी तरफ़ां जेको हुकुम अचे उन हुकुम जो इनकार। मुस्लमाननि में बि तव्हां हाणे सैकड़ो मूंखे ॿुधायो त 100 ते केतिरा जॻह हूंदा? माना अलाह तबारक व तआला जा मुल्की दुश्मन आहे त सॼो पियो थो हलाए। मींहं वसनि, ककर अचनि, बूंदूं थियनि, बर्फ़ूं पवनि, वक़्त वक़्त ते अयाशियूं थियनि, सलाह ॼमाए, फसल कराए, तेल, मिठाण, कौड़ियूं शयूं, दवाऊं, दरमल। भला हाणे मां छा चवां? अलाह ताला तव्हांजे हलो दुनिया सॼी रखी आहे, इन दुनिया खे हीअं अलाह ताला ॿाहिरि तबियत करे जॾियो आहे, जान जे मथां आहे न पुठी ते ज़मीन जे ते केतिरो ॿुधाइजे बाबा। मिड़ी तवजो ॾियण जे लाइ मां बि तव्हांजो ख़्यालु रखी अलाह ताला पेट ॾेखाराए थी परवाह कान्हे। ला यग़ीज़ुहु सहाउल लैल वन्नहार। अलाह ताला जे रिज़्क़ जे खज़ाने खे राति ऐं ॾींहं जो जहिड़ो आहे, राति ॾींहुं जहिड़ी आहे दुनिया, जहिड़ो आहे ज़मीन जो सॼो मुल्क, एॾो दरिया पियो आहे नथो। ऐं इहो वकिरो रब तबारक व तआला जे नेमत ऐं खज़ाने खे कर बि नथो ॾियारे। जो उन दरिया रिज़्क़ जेके अलाह ताला जेके कर अचे थोरी, दरिया मां घणो पाणी हेॾे होॾे माण्हू छॾंदा आहिनि, वाह मां शरबत वाह लही वेंदा, छो लही विया माण्हू सभु छॾिया अथनि, तॾहिं लही विया। रब तबारक व तआला जा केतिरा माण्हू आहिनि दुनिया में, इन दरिया में अथसि का कर न बि थी फरमाए सिज पंहिंजे रखे, गर्मी बि खणे, रोशनी बि खणे, ऐं केतिरियूं ताक़तूं खणे। चंड पंहिंजे रखे, गर्मी खणे, रोशनी खणे, सितारा पंहिंजे रखे खणनि, समुंड पंहिंजे रखे खणनि, मच्छियूं हे हो सभु असां तव्हां परवाही कान्हे। पोइ जे फरमाइनि था त
त बसि हुनजो उहो आहे इन मां अमरहू इज़ा अरादा शैअन अन यकुन लहू कुन फयकुन। सिर्फ़ इरादो करे रुगो थी शइ थी वञे। हाणे इन कहिड़ी घोटा ऐं ॿी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधायूं, अलाह तबारक व तआला खे हिन सारे जहान मंझूं हिकिड़ी चीड़ जेतिरी बि ज़रूरत कान्हे त अलाह पंहिंजे कम में ॿुधाए को माण्हू त आहे कि अलाह जे कम जी का शइ असां वटि आहे जेका असांखे ॾिनी अथई पाण वटि उहा कान्हे या पंहिंजी घुर्ज में अथनि। इहो तो अलाह ज़ालिकुम अल्लाह फअन्ना युफ़कून। इहो तो अलाह काॾे फिरंदो काॾे वेंदो जंहिंखे हिन असांजे जहान मंझूं चीड़ जेतिरी बि हाजत कान्हे, सभु असांखे असांजे कम जो आहे। हा, का शइ कम जी आहे बादशाह बेपरवाह हिते दरे थो अलाह ताला केरु आहे जो मजबूरनि खे अलाह ताला हाजतूं पूरियूं करे जॾहिं घुरनि जे मुसीबतुनि खे बि खणी लाहे। हे त आम फज़ल, इन में कुफर इस्लाम जी ॻाल्हि कान्हे। जेको बि दुआ घुरे अलाह ताला खां कीअं आहे ज़मीन में तव्हांखे पंहिंजो नाइब बणायो अथई, नाइब खे फर्मा बरदार खे बेफ़र्मा न। बादशाह जो पंहिंजे मुल्क में वज़ीर रखंदो आहे, अमीर रखंदो आहे, के चङा हूंदा आहिनि के बुछड़ा हूंदा आहिनि, के इंसाफ़ सां हलनि के ज़ुल्म सां हलनि। अलाह फरमाईंदो त तव्हां सभु अलाह जे मुल्क में अलाह जे ख़ल्क़ में इंसान ज़ात अलाह जे हुकुम जा नाइब आहियो त हुकुम हलायो। केतिरा फर्मा बरदार केतिरा बेफ़र्मा न। एतिरी क़दुरु रब ताला तव्हांखे अञा को बि मालिक आहे जंहिं तव्हांखे एॾी आज़ादी ॾिनी हुजे। क़लीलन मां तज़करून, तव्हां ध्यानु घटि था करियो, सम्झो नथा ॻाल्हि खे। पूरो ध्यानु करियो त परे वञण जी ज़रूरत ई न पवे। उन पंहिंजी हाजतुनि ऐं ज़रूरियात खे ॾिसो। जेके क़ौमूं आहिनि अॻियूं, क़ौमूं आहिनि पोयूं, उहे पई थियूं बदिलजनि, हर हिकिड़ो पंहिंजो वक़्तु पूरो कयूं, हले थो वञे। उन्हनि जूं हाजतूं सभु रब जे हथु, उन्हनि जूं आॻूं अलाह जे हथु। आज़ादी छो ॾिनई बाक़ी सुवाल आहे। जानवर बि फर्मा बरदार, सिज बि फर्मा बरदार, चंड बि फर्मा बरदार। सखर लकुम शम्स वल क़मर, सिज चंड फर्मा बरदार, सितारा वनुजुम सखारातुम बिअम्रिही, सितारा बि उनजा फर्मा बरदार। जानवर सभु बि अलाह जे इताअत में। इमिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। हर शइ अलाह ताला जो ज़िक्र ऐं तस्बीह करे थी, हर शइ करे थी। जॾहिं सभु अलाह ताला जा फर्मा बरदार आहिनि त बाक़ी हाणे वञी बचा माण्हू ऐं ॿिया जिन आज़ाद फर्मा बरदारी कनि, अॻिते इज़त पाइनि। बेफ़रमानी कनि, अॻिते इज़त न पाइनि। फैसलो जिन बि ईअं फर्मा बरदार अॻिते इज़त पाइनि, न त बेफ़रमान। अलाह ताला फरमाए ला अमला अन जहन्नम मिनल जिन्नति वन्नास अजमईन। फरमाई त मां पोइ जहन्नम खे माण्हुनि ऐं जिन्ननि खां भरे पूरो कंदुसि। बेफ़रमान कनि था माना मुल्क बेफ़रमान जो मुल्क आहे जहन्नम, फर्मा बरदार जो मुल्क आहे जन्नत। जेको जंहिं मुल्क में वञे ॼाणो हुजे, हर को पंहिंजी ॻोठ वेंदो। केतिरा हिते जहन्नमी माण्हू उतां था घुमंदा, ख़बर आहे। केतिरा जन्नती माण्हू उतां था घुमंदा। चङे अमल ते चङी नियत, चङो गुमान, बद अमल ते जेका आहे उहा बुरो गुमान ज़रूरु थिए सही। छो त हुस्न तदबीर जो, सुहिणी सोच त हीउ माण्हू चङा कम थो करे, हे निमाज़ पढ़े थो, रोज़ो रखे थो, ज़िक्र करे थो, माण्हुनि सां इंसाफ़ सां हले थो, ग़रीबनि जी ख़िदमत करे। इहा चङी सोच, इन खां बुरी सोच चइबी। इहा चङी सोच जेका इंसान जी आहे न, इहा हुनजी चङाईअ ते ऐं हुनजी सुहिणी तक़दीर ते दलालत थी करे। इहो भलो आहे, अलाह ताला वटि भलो आहे, तॾहिं त इहे कम अचनि था। पर जेकॾहिं बुरी तदबीर हुजे, चोरियूं करे, धारा हणे, रस्ता फुरे, ज़ुल्म करे, ज़ियान करे, नुक़सान करे, हराम खाए, ईज़ाए, इहा आहे बुरी तदबीर। इन केरु चवंदो चङो कमु थो करे, इन जी बुरी तदबीर, हुनजी बुरी तकदीर जी निशानी आहे जेको मुक़दर हूंदो आहे, तॾहिं अहिड़ा कम थो करे। मुक़दर सुठो हूंदो, सुठा कम ज़ाहिर थींदा। मुक़दर ख़राबु हूंदो, बुरा कम ज़ाहिर थींदा। बाक़ी ॿियो हिकिड़ो इनकलाब आहे, उन जो ख़तरो ज़रूरु आहे। कहिड़ो? जंहिंजे लाइ असां सम्झ त हिन जो मुक़दर आहे कहिड़ो गंदा कम थो करे, हिन जो मुक़दर ॾाढो भलो आहे, सुठा कम थो करे।
हीअं फेरो अची थो सघे जीअं मां हथ थलाए बुरो मुक़दर चङो थी वञे चङो मुक़दर बुरो थी वञे अलाह को पनाह कयो हो वञी गिराहत कबर खे पहुचे उते जो फेरो हुजे कमु ॾेई वञे उते जो फेरो हुजे जन्नत में ॾेई वञे बहरहाल अलाह खां ख़ैर घुरो अलाह जी फर्मा बरदारी करियो दुआ आहे त अलाह ताला असांखे तव्हांखे पंहिंजी सही फर्मा बरदारी अलाह ताला असांजी सुहिणी तक़दीर खे सुहिणी तदबीर खे सुहिणी तक़दीर जो निशान बणाए ऐं असांखे उहो साथ विझे हिकिड़ो चङाई निशान आहे चङाई जो ॿियो आहे चङाई साथ पवे माण्हू खे जो वरी अलाह ताला वटि खटी छुटी वञी निकिरे अलाह ताला ईअं करे أَمَّن يَهْدِيكُمْ فِي ظُلُمَاتِ الْبَرِّ وَالْبَحْرِ أَمَّن يُرْسِلُ الرِّيَاحَ بُشْرًا بَيْنَ يَدَيْ رَحْمَتِهِ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ تَعَالَى اللَّهُ عَمَّا يُشْرِكُونَ रब फरमाए त तव्हांखे ख़बर आहे निकिरी पवंदा आहियो पटनि ते पोइ सवारीअ ते या बिना सवारी ते उठनि ते या घोड़नि ते या गाॾियुनि ते जाॾे निकिरो हिकु ऊंदहि में ॿियो वरी बहर में ॿेड़ीअ ते चढ़ी ऐं खणी अझाग समुंड में काहे पोइ ख़बर अथव त हेॾे असां काॾे था वञूं पहिरें माण्हू जो ईअं माछा फिरी वञनि वाइरो थी वञे अलाए काॾे खणी मुंहुं ॾे ॿेड़ीअ में बि ऐं रस्ते में बि अलाए काॾे हलियो वञे उते तव्हांखे हिदायत केरु कंदो आहे उते तव्हांखे केरु हे तव्हांजा बुत इहे पथर इहे पीर इहे बुज़ुर्ग उते साण हूंदा अथव अरे पोइ तव्हां सां इहे सॾ में साणी आहिनि निभागा पोइ मां तव्हां सां जो गॾु आहियां त गॾु वारे खे चइजे परे वारे खे सॾु कजे कादर खे सॾु कजे आज़िज़ खे सॾु करे अलाह खां वधीक ॿियो केरु कादर आहे ॼाणो खे सॾु कजे अणॼाण खे सॾु कजे हुन कहिड़ी ख़बर मुहबत मालिक जे समाननि सां जो सामान होनी चाहिए उनखे सॾु कजे पर जंहिंजा ॿार न आहियूं उनखे छो सॾु कजे मुहबत कहिड़ी आहे हुनजी तरह एॾी बेवकूफ़ी थो इंसान करे इन अलाह जे हेकड़ाईअ में कुसूर न कजो कमज़ोरी न कजो रब ताला शायदि असांखे हर वक़्तु पंहिंजी ताक़त अता फरमाइजो पंहिंजे रब खे यादि करियो कहिड़ा तव्हांखे ऊंदाहिनि में हिदायत करे पटनि में दरियाहनि में रिया वरी उते सोलियूं हवाऊं आणे जो पोइ तव्हांजे उन ॿेड़े खे वठी हवा हलाए बुशरनि ख़ुशख़बरी ॾींदड़ बैन जे रहमती रब जे पासे खां जेकॾहिं तव्हां मुल्क में ॿाहिरि ख़ुशकीअ ते हुजो हवा जो अचे थधी हीर अचे तव्हां अहिड़े मुल्क में जिते ख़ुशकी आहे गर्मी आहे मींहुं कोन्हे पाणी कोन्हे हवा जो अचे त ईअं सभु ख़ुशि थी पओ छो त उठे जी आहे हवा इज़त ककर असां वटि अचे अलाह फरमाए अहिड़ियूं बिशारतूं तव्हांखे पंहिंजे रहमत जूं केरु ॾींदो आहे इहे हवाऊं बि उहे था मोकिलियो जिन खे तव्हां पुॼो था जिन खे सॾियो था जिन खे तव्हां सभु कुझु सम्झो था अकुल करियो एॾो नादान छो थिए इंसान सफ़ा ग़लती आहे पर शाबस त उन्हनि माण्हुनि खे जो ॼाण रखी इल्मु रखी क़ुर आॾो करे ऐं पोइ ग़लति ॻाल्हियूं कनि वीचारा जाइल माण्हू त जाइल थिया पर हिकु ॼाणू माण्हू बि जो बि गंदु कनि त ईअं केरु पुॼे इन गंदा केरु थो अलाह खां मालिक आहे केरु आहे ॿियो जेके तव्हां अलाह सां शरीक था बणायो अलाह त घणो मथे आहे कहिड़ा जो तव्हांखे वरी ॿीहर उथारे जबदौर ख़ल्क़ पहिरीं ई पैदा करे वरी जॾहिं तव्हां दुनिया में हलिया वञो त वरी कहिड़ा जो हुनखे मोटाए आख़िरत जे जहान में आणे अथव कहिड़ो जो तव्हांजी नई पैदाश कयां थी हुजे त कंहिं तव्हांखे माउ जे पेट में सम्झ जे हिकिड़े बूंद में सेल में जंहिंखे का शकिल न का सूरत अलाह सुभाणे हुनजी शकिल सूरत खे उन सूरत ते बणाइजे ख़लक़ अला आदम अला सूरत ई अलाह त पैदा कयो आदम जी संदसि सूरत ते इन सम्झनि सेलनि में तव्हांखे केतिरनि ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं आहिनि
अंदरि सनड़नि ज़रनि में बि रब ताला मुहारो ॼाणे थो त हे दुआ कहिड़ो आहे कीअं अलाह ताला एतिरो हुन सां ॻाल्हाए थो अंदरि जो उहे उते हुन सां ॻाल्हाइनि था अहिड़नि ज़रनि सां यब्न आदम कुंत फी बतन उम्मिक व सुल्ब अबीक फअबैतनी हिकिड़ो नंढड़ो ॿारु जहन्नम में हूंदो उते रब खे फरियाद कंदो त रब मां नंढड़ो ॿारु आहियां मूंखे छो जहन्नम में विधो थी तो जहन्नम त मुंहिंजे माने गुनाहगारनि बेफ़रमाननि लाइ मां छा कयां नंढड़ो ॿारु ॼाओसीं वरी मरी वियुसि जहन्नम में विधी अलाह ताला फरमाईंदुसि त हे इब्न आदम तूं माउ जे पेट में सन्हड़ो ज़रो हुई पीउ जे पुठीअ में अञा सन्हड़ो ज़रो हुई इहे गॾिया पाण में कोन आहे ॿ सेल गॾु आहिनि हिकिड़ो ॿिए जे अंदरि गॾिजी वेंदो आहे इहो आहे मसइलो हा अहिड़ा हिकिड़ा थींदा आहिनि अलाह ताला त फरमाए त हेॾे बि ॿिन्ही हंधनि खे थो चए तूं पीउ जे पुठीअ में माउ जे पेट में हुई उते मां तोखे चयोसि मां तुंहिंजो अलाह आहियां तूं चयो त न हाणे इनखे मां काॾे कयां जेको मूंखे हितां खां वठी चवंदो वञे त पोइ हेॾे जनम में विधो अथव बसि चुप करे ॾींहुं छा करे हुनखे सम्झ में ईंदी ॻाल्हि इहा उन ॿार खे इहा ॻाल्हि जहनम में सम्झ में ईंदी त रब वाकई मूंखां पुछो उहो जेको बयानु हूंदो हाणे यादि ईंदुसि हिन में ॾे ज़मीन में तव्हांखे रहाए उते रिज़्क़ अता फरमाए अलाह जी कुदरत अहिड़ो को आहे मालिक अलाह ॿियो हिन खां सवाइ तव्हांजे लाइ कुलहातू बुरहान जे आहे त दलील पेश करियो हथ उन ते रखो त हे मुंहिंजो अलाह हिन साधु खे जेकर सचाए त पोइ हुन कयो अहिड़ा साफ़ निशान ॾिसी वाज़ चिटा दलील ॾिसी हर क़िस्म जा बयान ॿुधी वदानियत जा तव्हां शिरक जे कवाहत ख़राबीअ खे सम्झी करे तंहिंखां पोइ बि तव्हां अञा मुशिरक तव्हां अलाह खां सवाइ ॿिए में आसरो रब ताला जी मर्ज़ी आहे जंहिंखे आणे जंहिंखे ॾे जंहिंखे विहारे जंहिंखे उथारे तव्हां वटि को दलील ई कोन्हे त इन मां हिसाब हुअल अलाह सभिनी जो हिसाब अलाह ताला ते आहे पोइ हुन सभिनी खे हिसाब ॾींदो अलाह यअलम मा फी समावात वल अर्ज़ गैब इल्ला अल्लाह मा यशउरून अय्यान युबअसून ए नबी तूं पुछे इहे ॻाल्हि हे जेके सभु ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायूं आहिनि इहे सभु ॿुझ जूं ॻाल्हियूं छो त इन सभिनी में हुकूमत हथ अलाह जो आहे उते रब तबारक ताला थो ॼाणे उन रहमत कामिल जे मथां कामिल रहमत उन्हनि सभिनी जी परवरिश थी करे हर शइ रब तबारक ताला जे तरफ़ साहिल आहे हर शइ साहिल आहे सलाह गाह ओभर जीत जणा पखी पकड़ा बिजड़ा वीचारा सॼे करो थियो सॼे मुल्क में छटिजी वञे ऐं उते अगरि पाणी में न पवे सॼा वीचारी साफ़ थी करे रब हाणे मूंखे वॾा फुटा आहे स्वाद थी करे लाॻू अलाह ताला फरमाए थो था हिकु दफ़ो सरो निकिरे वरी वॾो थी अलाह केतिरा दाणा हिकिड़े मुंहिंजा हेॾे आहे सोनारी ते मां ॾिठी आहे हिकु पार्टी माना सेव हिकु पार्टी सेव ते जिरेग में हिकु पार्टी तव्हां जिड़ियो ख़राब हिकु पार्टी ते ख़राब पार्टी सोनारी ते में ई आहे हाणे जो ॾिसबो सॼो वण सही सरिया जा का थोरी ॻाल्हि भाकुर पंहिंजी हिकु त हुनजे बूटे में इहो भाकुर पंहिंजी हाणे मां ॾिसी आयो अलाह फरमाए थो त इहो कुझु केरु सुञाणे थो एतिरा इन ज़रे मुंहिंजो पैदा थो करे ऐं घणा थो बणाए इहे सभु मुंहिंजा कम आहिनि जेके मां करियां थो तव्हांखे अञा ख़बर थी पए इहो कुझु मां थो ॼाणा ॿिया कोन था ॼाणनि अया सुन तव्हांखे कहिड़ी ख़बर त कॾहिं उथारियो वेंदो अलाह तो फरमाए त दाणे खे मां उथारियां थो और हज़ारे करे थो छॾियां थो दाणे मुंहिंजा हज़ारे थो करियां तव्हां बि अलाह तबारक ताला जे हुकुम सां पंहिंजे लिहाज़ खां उथंदव ऐं तव्हां मुंहिंजो बि असां समय पैदा थी कयो हिकिड़ो आदम सलाम हो न हाणे हिसाब कर मिलाए इन सां हिकिड़े आदम खे सरे जो दाणो सम्झो गुनाह त कोन्हे सरे दाणो वरी जो पैदा थिया आहिनि त सोनारी खां वॾा फसल थी वञे सभु असां आदम जो फसल आहियूं न हाणे तुंहिंजी भाग त ख़बर पए इहे मरोड़े सरोड़े आदम जे पुठीअ में माई हवा जी पेट में सभिनी खे वेड़ी खणी विझ उते पियो अलाह ताला सां ॻाल्हाए हाणे पहुचंदुसि
अलाह ताला फरमाए त केरु मुंहिंजे हिन ग़ैब खे ॼाणे थो उतां खां वठी असां सां ॻाल्हाए अथई अलाह तो रब गुम ऐं तव्हांजो मां रब आहियां ख़ाली भला थियो बेशक तूं रब बाबा ॻाल्हायो असां सां शको अलाह ताला असां को ॻाल्हियूं विसरियूं आहिनि हिते क़ुर यादि पियो ॾियाराए त मां तव्हां सां ॻाल्हायो हे मां तव्हां सां गुफ़्तगू कया सोचियो कॾहिं कॾहिं माण्हू सां दोस्त मिलंदो आहे सलाह सलाह हथ साईं सुञाण थो असीं असां मिलियासीं पाण हा यार फुलार मिलियासीं अलाह तबारक व तआला ईअं असांखे यादि थो ॾियारे त हे ॻाल्हियूं तव्हां सां आहिनि मां तव्हां सां उते बि मिलियो हुउसि न उन वक़्त में उहा ॻाल्हि साॻी आहे भले दार इल्मु पर तव्हांजो इल्मु खुटी पियो आहे तव्हांजी ॼाण खुटी पई आहे भल फी यकीन मिन हा पर तव्हां शक में आहियो त अलाह सां मुलाक़ात थी आहिनि भल मिन हा अमून पर केतिरा माण्हू अकुल जे डोड़ में थकिजी पिया आख़िरत जे हक़ीक़त खां परे थी विया ऐं मुनकर थी बीठा केतिरनि माण्हुनि चयो आहे त रब तबारक व तआला जे इन इल्म जे रसाई ताईं कंहिंजी रसाई आहे त को असां अॻे मादूम हुयासीं पोइ अलाह पैदा कयो आहे माण्हू जेकॾहिं ख़ाली ज़हन में रुॻो रही अलाह जे ॻाल्हियुनि खे मञे त बि गंज अथसि सदा आहे त अलाह ताला असांखे मथे भरोसो जेको आहे असांखे करणो सो करे ऐं उन ते एतमाद अलाह ताला असांखे ॾियारे असांखे ईमान सलामती सां ख़वास करे राज़ी थिए असांखां छा फी दुनिया हसनतुन फिल आखिरति हसनतुन वक़िना अज़ाबन्नार